मटकी ऐं ॾहरकी में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां पुलिस सेंटर ते मुर्तज़ा भुट्टो जे कातिल जो नालो रखण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। घोटकी में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे कारकुननि पारां रईस मोहम्मद भुट्टो जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। ॿिए पासे ॾहरकी में बि शेर मोहम्मद चाचड़, अली नवाज़ कोबर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पीपल्स पार्टी मुर्तज़ा भुट्टो जे कातिल शाहिद हयात खे तोहफ़ो ॾिनो आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत जे फ़ैसिले कारकुननि जी दिलाज़ारी कई आहे। अॻुवाणनि चेतावनी ॾिनो त सईदाबाद ट्रेनिंग सेंटर ते तजवीज़ कयल शाहिद हयात जो नालो ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कोट ॾिजी वेझो बुर्दी बिरादरी जे औरतुनि पारां तशदुद ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते बेवा सूमल ऐं मुमल बुर्दी ॿुधायो त इम्तियाज़ बुर्दी इल्ताफ़ बुर्दी ॿियनि ज़मीन ते गाह करण दौरान हमलो करे खेनि ज़ख़्मी कयो। हुननि चयो त कुंभ थाणे ते एनसी दाख़िल कराई वई पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। ॻोठाणी औरतुनि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। शहजाद कोट में टैक्सी ड्राइवरनि तरफ़ां एहसास किफ़ालत प्रोग्राम समेत राशन में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते मुराद बख्शी, असगर बलोच, सदाम जमाली ॿियनि चयो त प्रोग्राम में टैक्सी ड्राइवरनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज कयो वियो आहे। हुननि चयो त केतिरा ई भेरा मैसेज करण ऐं कार्ड मोकिलण बावजूदि खेनि हिन वक़्त ताईं दिलासा ॾिना पिया वञनि। टैक्सी ड्राइवरनि अपील कई त एहसास किफ़ालत प्रोग्राम में खेनि शामिल करे माशी बदहाली खां बचायो वञे। मिठी वेझो ॻोठाणनि पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। खींअर, ठिकर, सतराम, चेनो, खीतो ऐं ॿियनि जो चवणु हो त संदन वाल जे नाले सर्विस ज़मीन ते पुलिस सब इंस्पेक्टर छह सिंह ठिकर ज़बरदस्ती कब्ज़ो करे वेठल आहे। हुननि चयो त बदमाश ऑफिसर संदन जीअं जंजाल करे छॾियो आहे। दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि संदसि ख़िलाफ़ केर बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk